गढ़ी यासीन मां सचे न्यूज़ के नुमाइंदे ज़ुल्फ़कार भुट्टे की रिपोर्ट अवां शेयर कंदा हलूं तो गढ़ी यासीन भरिसां लाड़काना शिकारपुर इंडस हाईवे मुंगरवा वटां 3 नामालूम मोटरसाइकिल सवार हथियारबंदन लाड़काना वासी नरेश कुमार का मोटरसाइकिल 2 मोबाइल फोन और रोक रक़म फुर करे फरार थी विया आहिनि। हिननि SSP शिकारपुर का घुर कई तो असां खां फुर थियल सामान ऐं मोटरसाइकिल वापस कराए बेचैनी ख़त्म कई वञे। किथां आयो? सर असां लाड़काने खां निकितासीं वञूं पिया शिकारपुर मंदर ते कम ते हले होॾे हे एरिया इहा कहिड़ी आहे पेट्रोल पंप मुंगरवा जे भरिसां हिते 3 ॼणा मोटरसाइकिल ते असांजे पोयां आया असांखे हयूं लत किरियासीं त कलेक्शन बि कयूं नवे अथव हींअर चैम्बर वेम्बर क्यों ना बगैर बुतल का टोपी बगैर बुतल टोपी पातल है हिकिड़े खे टोपी पातल पोइ असां सामान मोबाइल हिन जूं हिकिड़ी मुंहिंजी हिन खां पर्स सॼी फिरियो मूं वटि त पैसा लॻभॻि 4000 या उहे फिरियो थेलो मुंहिंजो हुयो जंहिंमें चाबियूं कपिड़ा लटा सामान ॿियो उहो बि खणी विया मोटरसाइकिल बि खणी विया सिटी 2001 जी साईं परे आहे कुमार मुंहिंजो नालो नरेश कुमार वेठल लाड़काणो आहे वञूं पिया शिकारपुर जी दरबार कम ते